कायनात मौला अली। नारे हैदरी, नारे हैदरी। जो ज़बान आई हथ कम करे वो लगाए नारे हैदरी। दिल ठरे वती बरे वती जी ठरे थी वो लगाए नारे हैदरी। नारे हैदरी भी घण जो मोकारो कंदो आ। तव्हां त अलीअ जा नौकर आहियो, असां त बच्चा आहियूं मौला अलीअ जा। असां तव्हांखे मुरीदीअ ते नाज़ आ, असांखे बच्चो हुजण ते नाज़ आ। थोरो वॾे आवाज़ सां हिन महीने में मुझे मुर्शिद मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जी अम्मा 13 रजब ते बैतुल्लाह जो तवाफ थी करे। तवाफ कंदे कंदे किताब लिखंदा हिकिड़ो चक्कर नहीं, ॿियो चक्कर नहीं, टियों चक्कर नहीं। अम्मा थी फरमाए त मां महसूस कयो मुझे बच्चे जे आमद जो टाइम थी वियो आहे। पर्दे जी जगह निहारियम, हेॾा होॾा निहारियम त काॾे पर्दो हुजे त ओॾे हली वञा। जेॾी महिल काई शइ पर्दे वारी नज़र न आई, अल्लाह जे इज़त जो कसम आहे, मां पंहिंजूं नज़रूं बैतुल्लाह ते छॾियूं। हथ मथे करे वॾे आवाज़ सां काथे छॾियूं? जंहिंजी ज़बान कम करे उहो चवे, या अल्लाह जेको दिल सां चवे उनखे बैतुल्लाह जो तवाफ कराजा। बैतुल्लाह जे दीवार ते नज़रूं छॾियूं। मौला अली मुश्किल कुशा जी अम्मा थी फरमाए त बैतुल्लाह जी दीवार चाक थी पई। जेॾी महिल जो खुली अम्मा थी फरमाए अंदर दाख़िल थियम। जेॾी महिल जो दाख़िल थिया अम्मा थी फरमाए त ऑटोमेटिक उहा दीवार बंदि थी वई। जेॾी महिल अंदर दाख़िल थियस त अल्लाह जे इज़त जो कसम आहे त बैतुल्लाह जे दीवारुनि मां बि आवाज़ पियो अचे अली 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 अली। नारे हैदरी, वॾे आवाज़ सां चओ नारे हैदरी। जंहिंखे हथ आहे उहो हथ करे, जंहिंखे ज़बान आहे उहा ज़बान नारे हैदरी। सुभान अल्लाह। इन जे करे त नबी सही फरमायो मन कुंतु मौला फहाज़ा अली मौला। जंहिंजो मां मौला आहियां उनजो अली मौला है। मोमिन ऐं मुनाफ़िक जी पहचान अली आहे। वो मौला अली आहे जो लगाता था जब वो नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। नारे हैदरी। अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे बच्चन खे आबाद फरमाए।